अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तारीसी रियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था खबरन डा खबर शामिल के पिया बदीन ब्यूरो रिपोर्ट सिंध ज़िले बदीन तालकोट अनुबागो नज़र अली चांडियो लग सांगी फ्राउ जे गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल जी चौथी क्लास जे शागिर्दन साइंस जे बाब नंबर 2 में मौजूद प्रोजेक्ट पोपट जो जीवन चक्कर ते प्रोजेक्ट कामयाब करे वरतो। हिन प्रोजेक्ट में शागिर्दन लार्वा खणी रखियो ऐं ताज़ा पननि खे हिक प्लास्टिक जी बोतल में रखी उन जे मथां सुराखन वारो ढक्कन लगाए बोतल के कंहिं हवादार जगह ते महफूज़ रखी छॾियो ऐं प्रोजेक्ट जी तारीख़ 27 सेप्टेम्बर 2024 नोट करे वरिती। रोज़ जी बुनियाद ते उन बोतल में ताज़ा पन लॻाईंदा रहिया जेको 6 ॾींहं में मुकमल प्रोजेक्ट तैयार थी वियो ऐं प्रोजेक्ट जे अमल में थींदड़ तब्दीलियुनि खे नोट कंदा रहिया, जंहिंमें पोपट जी शकिलनि जी तरतीब हिन रीत रही। अनु सोबट क्लैस मुकमल पोपट तैयार। हिन प्रोजेक्ट में शामिल शागिर्द अज़हर अली, निसार अहमद चांडियो, संतोष रेबाड़ी, राहिब अब्दुल मजीद चांडियो, रुखसार असलम चांडियो ऐं कीमत बील हुआ।